अस्सलाम वालेकुम दोस्तों, भली कार असांजे चैनल ते सब्सक्राइब कयो अगर पहिरियां खां न कयो हो। उम्मीद आहे सभु ठीकु हूंदा। दोस्तों तव्हांखे अपडेट ॾींदासीं तकरार ड्रामे जे अचण वारे एपिसोड जी। छा मीर राणी सां मुलाक़ात करण में कामयाबु थी वेंदो? छा नवाब खान मीर खे माराए छॾींदो? छा मूमल गुलण सां शादी करण में कामयाबु थी वेंदी? छा सिजावल खान शेर अली खां पलांद करण में कामयाबु थी वेंदो? छा मूसा ऐं दरिया खान आज़ादु थियण में कामयाबु थींदा? छा मूसा ऐं मीर जो ॿीहर ठाह थी वेंदो? दोस्तों तव्हांखे ॾसींदा हलूं त गुलण मीर खे न्यापो ॾींदो राणी जो ऐं मीर राणीअ सां मिलण जी पूरी कोशिशि कंदो। ऐं दोस्तों ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिजावल शेर अली खां पलांद पंहिंजो ॻाए वॼाए वठंदो। सिजावल हाणे कंहिं बि क़िस्म जी रिआयत कोन कंदो। दोस्तों ॿियो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नवाब खान मीर खे कॾहिं बि कोन मराईंदो। मीर खे नथो माराए सघे, छो जो मीर जो त उहो इस्तेमालु थो करे। ऐं दोस्तों मूमल गुलण सां शादी कॾहिं कोन कंदी। जेसिताईं ॾटा ॾींदी रहंदसि जेसिताईं मूसा ऐं दरिया खान आज़ादु नथो थिए। ऐं दोस्तों वक़्तु बि हर तरह जी कोशिशि कंदो पंहिंजे चाचा खे मारण जी, लेकिन उहो बि कामयाबु न थी सघंदो।